खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। सारंग भट्टी जी रिपोर्ट मुताबिक़ जोॾे पुलिस जूं समाजी बुराइनि जे अॾनि ऐं मंछात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं। 2 धार केस दाख़िल। जोॾो पुलिस गुज़िरियल ॾींहुं ग़ुलाम हुसैन कॉलोनी में फहाश जो अॾो हलाईंदड़ मैडम मरियम ख़ासकेली ऐं संदसि साथी नवकोट वासी एजाज़ शीदीअ खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त फहाश जे अॾे ते पुलिस जे छापे दौरान राति जी ऊंदाहीअ जो फ़ाइदो वठंदे केतिरियूं ई सदा सुहागणियूं ऐं नौजवान भितियूं टपी फरार थियण में कामयाब थी विया। ॿिए पासे जोॾो पुलिस ॻुझे इतला ते इंडियन सफ़ीना विकिरो कंदड़ मंछात फरोश खे गिरफ़्तार करे मंछात फरोश में मुलविस 2 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। उन सिलसिले में SHO जोॾो मक़सूद अहमद चन्ना ॿुधायो त SSP मीरपुर ख़ास जी हिदायतुनि ते समाजी बुराइनि जे अॾनि मंछात फरोश तोड़े ॿियनि ॾोही सरगर्म में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जो सिलसिलो जारी आहे। असां अवाम खे अहिड़े आज़ार खां निजात ॾियारण में पंहिंजो क़ानूनी किरदारु अदा करे रहिया आहियूं।